अस्सलाम वालेकुम। अवां सभिनी दोस्तनि खे हैदर कादरी जो सलाम हुजे। ऐं हिन वक़्तु मां जंहिं नौजवान सां गॾु वेठो आहियां हिन जो असुलु नालो त जानी आहे ऐं अरडो उतरादी जे नाले सां हीउ दोस्त तव्हांखे में बि नज़र आयो हुजे कुझु मुख़्तलिफ़ वीडियोज़ में। ॾाढो सुठो टॉकेटिव आहे ऐं बहितरीनु इंफॉर्मेटिव गुफ़्तगू कंदो आहे ऐं दिलि खे छुहंदड़, बाक़ी ईअं खणी चइजे त तमामु ख़ूबसूरत वणंदड़ हिन मुंहिंजे दोस्त जो अंदाज़ आहे। अरडो उतरादी जेको हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन हिकु यूट्यूब चैनल बि ठाहियो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन जो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कनि। इहो न ॾिसो त हीउ केरु थो चवे, बसि इहो ॾिसो त हीउ छा थो चवे। हिन जूं जेके बि हिन जी जेका बि गुफ़्तगू आहे उहा असांजे नौजवाननि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त अवेयरनेस वारी गुफ़्तगू आहे। माशाअल्लाह अरडा, मां ॾाढो ख़ुशि आहियां जो तो जहिड़ा नौजवान असांजे हिन सोसाइटी में आहिनि। माशाअल्लाह, अलाह साईं तोखे आबाद कंदो। दोस्त सभु तोसां गॾु आहिनि, असांजा सिंधी भाउर गॾु आहिनि, असां बि तोसां गॾु आहियूं। जेका बि असांखे असांजो जेको हाल हूंदो तोसां गॾु हूंदासीं, ठीकु आहे। बाक़ी ईअं ई पंहिंजो जेको कमु आहे तव्हांजो ख़ूबसूरत इहो जारी साई रखंदा अचो। साथियो, त हैदर कादरी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। कॾहिं कॾहिं तव्हांखे इंसान ऐं कॾहिं कॾहिं तव्हांखे माण्हू, कॾहिं कॾहिं शख़्स, क़ौमूं ऐं तारीख़ लॻंदा आहिनि। त हिन नौजवान जो जेको वीडियो जंहिं मूंखे मुतासिर कयो, जंहिंजे करे आउं हिते कराची आयो आहियां, मूंखे घटि माण्हू अहिड़ा सम्झ में ईंदा आहिनि जेके एक्टर बि हुजनि, मज़ाया बि हुजनि, जेके पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि सां ईअं मोहबत कनि जो हुननि जे फ़न, हुननि जे आर्ट, हुननि जे सभिनि पासनि सां उहा धरती जी मोहबत ज़ाहिर थिए। सुणे जो इसरार हो त 2 मिंट तव्हां सां ॻाल्हि ॿोल रखूं। मक़सदु इहो हुयो त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो त जीअं दुनिया ताईं जेके रहंदड़ सिंधी माण्हू आहिनि उन्हनि ताईं पंहिंजो हाल ऐं धरतीअ जे माण्हुनि जो दर्द पहुचाए सघूं। लख एहसान, हक़ मौजूद, जीअं सिंध प्यारा।